सिंधु दरिया जे पानी ते धाड़ो हणण ऐं चोलिस्तान केनाल समेत 6 केनालनि जी तामीर ख़िलाफ़ नसीराबाद जर्नलिस्ट फोरम जे सर ते नूनारी मोहल्ले खां आर्थर वाह जी पुल ऐं तालका प्रेस क्लब ताईं तारीख़ी एहतिजाजी रैली कढी वई। रैली में भेटाई प्रेस क्लब गाजी खोड़ जे सदर सफदर चन्ना, सिंध प्रेस क्लब गाजी खोड़ जे सदर अख्तियार डेपर, नसीराबाद प्रेस क्लब जे अॻवान मुमताज़ लंजवाणी, सिटी प्रेस क्लब जे सदर अब्दुल रशीद मसण, नेशनल प्रेस क्लब जे सदर मोहम्मद रमज़ान वाहुचो, सचल प्रेस क्लब जे सदर सिकंदर खोसो, तालका प्रेस क्लब जे सदर जब्बार आज़ाद मंगी जी अॻवानी में शहर जे समूरनि सहाफ़िन भरपूर शिरकत कई। इन खां सवा अवामी वर्कर्स पार्टी जे अॻवान सीगार नूनारी, क़ौमी अवामी तहरीक जे इनायत तुनियो, सिंधी अदबी संगत जे अॻवान नंगर चन्ना, पेपे शहीद भुट्टो जे यूसुफ पतूजो, शहरी ताज सदर माशूक अली फुलपोटरो, SUP जे फ़कीर अली गुल कांदड़ो, जमियत उलमा इस्लाम जे मोहम्मद उस्मान मुग़ैरी, अवामी तहरीक जे हमीद इनकलाबी, जमायत इस्लामी जे अरबाब भट्टी, सिंध तरक्की पसंद पार्टी जे खुदा बख्श सांगरो, जसकम बशीर खान कुरैशी जे बशीर बागी, सिंध सभा जे ज़याब मुग़ैरी, हिंदू पंचायत जे दर्शन लाल, दर्जी यूनियन जे मोहम्मद टगर, तालका बार काउंसिल जे एडवोकेट मोहम्मद बख्श वाहुचे, पेटे अलिफ्ताल के नसीराबाद जे अॻवान अब्दुल वहाब बरोही, कबवा जे मोहम्मद उमर छुट्टो, राइस मिलर जे सदर रमेश लाल, नौजवानी ताज जे सागर चांडियो, करियाना मर्चेंट जे बशीर अहमद शेख, जंगीवा नौजवानी ताज जे आरिफ बरोही, GS महाज, रियाज चांडियो जे असद एरी, सिविल सोसाइटी जे आशिक वाहुचो समेत हज़ारे सिंधी अवाम शिरकत करे केनालनि खे रद्द करे छॾियो। एहतिजाजी मुज़ाहिरो कंदड़ मुतालबो कयो आहे बिना कंहिं देर जे धाड़ियल केनालनि खे रद्द करे सिंधी अवाम जो क़त्लेआम बंदि कयो वञे, ॿी सूरत में ही एहतिजाज जारी रहंदो। एजाज़ आहे नसीराबाद जर्नलिस्ट फोरम अवां खे सॾु ॾिनो ऐं अवां असांजे सॾ में सॾु ॾिनो। पूरी क़ौम जे लाइ मसइलो साॻियो आहे, अहम इशू आहे, पाणी ज़िंदगी आहे ऐं ज़िंदगी लाइ असांखे वेड़ करणी आहे। ऐं हिन सिलसिले में दोस्तनि खे, सियासी तंज़ीमुनि खे जस्ट जन असांजे सॾ में सॾु ॾिनो। अॼोके हिन रैलीअ में असांजा काफ़ी साथी, नसीराबाद जा समूरा सहाफ़ी, PP शहीद भुट्टो, जमियत उलमा इस्लाम, सिंधी अदबी संगत, जमायत इस्लामी, GS